खालिद जगवान शहबाज शरीफ सिंध हाउस ऐं पार्लियामेंट मेंबरनि ते हमले खे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी शिकस्त करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त सिंध हाउस ऐं असेंबली मेंबरनि जे घरनि ते हमला बेतमादी रिथ जी कामयाबी जो सबूत आहिनि। क़ौमी असेंबली मेंबरनि जे घरनि ते हमला करे मुल्क खे घरू वेड़ तरफ़ धिकियो पियो वञे। जारी कयल बयान में शहबाज शरीफ चयो आहे त सिंध हाउस में असेंबली मेंबरनि जे घरनि ते हमला बेएतमादी रिथ जी कामयाबी जो सबूत आहिनि। संदसि चवणु हो त क़ौमी असेंबली मेंबरनि जे घरनि ते हमला करे मुल्क खे घरू वेड़ तरफ़ धिकियो पियो वञे। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं मुखालिद जगवान शहबाज शरीफ सिंध हाउस ऐं पार्लियामेंट मेंबरनि ते हमले खे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी शिकस्त करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त सिंध हाउस ऐं असेंबली मेंबरनि जे घरनि ते हमला बेएतमादी रिथ जी कामयाबी जो सबूत आहिनि। क़ौमी असेंबली मेंबरनि जे घरनि ते हमला करे मुल्क खे घरू वेड़ तरफ़ धिकियो पियो वञे। जारी कयल बयान में शहबाज शरीफ चयो त सिंध हाउस ऐं असेंबली मेंबरनि जे घरनि ते हमला बेएतमादी रिथ जी कामयाबी जो सबूत आहिनि। संदसि चवणु त क़ौमी असेंबली मेंबरनि जे घरनि ते हमला करे मुल्क खे घरू वेड़ तरफ़ धिकियो पियो वञे। अवांखे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं पिया। मुखालिद जगवान शहबाज शरीफ सिंध हाउस ऐं पार्लियामेंट मेंबरनि ते हमले खे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी शिकस्त करार ॾेई छॾियो आहे। संदसि चवणु आहे त सिंध हाउस ऐं असेंबली मेंबरनि जे घरनि ते हमला बेएतमादी रिथ जी कामयाबी जो सबूत आहिनि। क़ौमी असेंबली मेंबरनि जे घरनि ते हमला करे मुल्क खे घरू वेड़ तरफ़ धिकियो पियो वञे। जारी कयल बयान में शहबाज शरीफ चयो त सिंध हाउस ऐं असेंबली मेंबरनि जे घरनि ते हमला बेएतमादी रिथ जी कामयाबी जो सबूत आहिनि। संदसि चवणु हो त क़ौमी असेंबली मेंबरनि जे घरनि ते हमला करे मुल्क खे घरू वेड़ तरफ़ धिकियो पियो वञे।